तो मुए खां पो वने खां पो तू मुझो मुरीद थी जा न शर्त यो आ भले मुझा प्यारा गाड़ी जो मालिक आ हयात आ उन जो दस्तबे थियणो आ बाद अज ममात उन जी दस्तबेती न हलंदी वरी उन जो पुट हुजे उन जो भा हुजे जेको सिलसिले में हुजे या खलीफो हुजे पो यो फैज़ ई हलंदो आ पर बादशाह पीर फरमायो मां ओ दस्तगीर आहियां भली दुनिया में हुजा या न हुजा मगर क़यामत ताईं मुझो मुर्ग बोली तो सुभान अल्लाह मुझी विलायत मुझी बादशाहत कायम रहंदी जे मदीने जे साईं जी रिसालत नबूवत कायम आ ये मुझी विलायत क़यामत ताईं कायम रहंदी सुभान अल्लाह क़यामत मेराज वाली रात साईं करीम अर्श अज़ीम जे वेझे आया हज़रत साईं मियां फ़कीरुल्लाह अलवी शिकारपुर वारा पंहिंजे किताब में लिखनि था रिवायत जॾहिं साईं मेराज वारी रात अर्श अज़ीम ते वेझा आया त साईं जे कुल्हनि मुबारकनि मां ॿ पखी उॾाणा सुभान अल्लाह हिकिड़ो पखी अर्श जे कुंगरे ते वेही रहियो ॿियो मथां उॾामंदो रहियो अर्श जे अज़ीम जे मथां उॾामंदो रहियो अल्लाह जी बारगाह में मदीने वारे साईं अर्ज़ कयो साईं की ख़बर हुई पर असां तव्हां ताईं ॻाल्हि पहुचाइण जे लाइ साईं अर्ज़ कयो मौला हे पखी केरनि रब करीम फरमायो हिकिड़ो सरदार सरब बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह उन जो रूह आ जेको परवाज़ करे अर्श अज़ीम जे कुंगरे ते वेठो आ ऐं ॿियो हसनी हुसैनी सैयद तव्हां जो बचड़ो दस्तगीर आ जंहिंजो रूह अर्श अज़ीम जे मथां वेठो आ सुभान अल्लाह पीरन जो पीर आ ओ मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो शफी मोहम्मद शाद सदाए भूरल शल बगदाद घुराए भूरल शल बगदाद घुराए जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लहर न लोॾो आ जंहिंजो जीलानी आ पीर उनखे लहर न लोॾो सोने बादशाह मदीने जे साईं जो शान सुभान अल्लाह दस्तगीर फरमायो फ़कीर असां शींहं ते चढ़ी न ॻाल्हि यादि आहे शींहं ते ईंदासीं शींहं गाह कोन खाईंदो आहे गोश्त खाईंदो आहे पर उहे शींहं ॿिया हूंदा जेके जानवरनि जो गोश्त खाईंदा हूंदा मां दस्तगीर जो शींहं माण्हुनि जा गोश्त खाए थो कन खोले ॿुधी छॾ जेकॾहिं आहे ताक़त त पोइ दावत क़बूल कर कर असांजी दावत न त पोइ ढकी भली क़िबला साईं 11 मुंहिंजा पुट सुभान अल्लाह मां आहियां मुंहिंजे घर वारा सॼो घर कबीलो खणी अॻियां रखंदसि जेको तुंहिंजी सवारी खाई छॾियो सुभान अल्लाह कुर्बान तुंहिंजे शींहं तां तुंहिंजी सवारी वाह वाह मुरीद तुंहिंजो अक़ीदो ईमान सुभान अल्लाह वयो सॼे आड़े पाड़े में दावत ने त यार मुर्शिद पीर मुंहिंजो अचे पियो पीर सभई भला मुर्शिद सभई भला पर यारो मुंहिंजो हिकु दफ़ो पीर ॾिस सुभान अल्लाह ओ मुंहिंजे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर नवा मुझे पीर जहिड़ो कंहिंजो पीर न दर खोड़ मगर दस्तगीर नवा दावत जो ॾिनई आस पास जा आलिम हाफ़िज़ कारी सभु हली ॾिसो फ़कीर साहब अचे थो जे असां वटि मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग ईंदा आहिनि सिंध जा बुज़ुर्ग ईंदा आहिनि खोड़ पोइ ॾिसंदा आहियूं भले मुरीद ऐं कंहिंजो बि हुजा तव्हां कंहिंजा बि हुजो पर को असांजो सुन्नत जमात जो पीर हूंदो आहे त सभु कंहिंखे हुनजे लाइ इज़त हूंदी आहे मोहबत हूंदी आहे त यार हलो इन बुज़ुर्ग आशिक़ रसूल खे ॾिसूं हिन जो प्रोग्राम हली ॿुधूं हर को चाहींदो आहे ये सभई माण्हू गॾिजी पिया हलो साईं खे ॾिसूं दस्तगीर बादशाह पियो अचे हुनजी दावत सभई गॾु थिया पीरनि जो पीर बादशाह पीर हसनी हुसैनी सैयद मुंहिंजा प्यारा शेर ते सवार थियो शींहं ते आयो उनजे मुरीद जे घर आडो बीठा फकीर बीठो आ फकीरानी बीठी आ पुट तैयार बीठा सही हुकुम लहू वियो ना सया माण्हू ॾिसनि पहिरीं वाइदो पूरो करे शींहं खे मानी खाराए
उनका पोइ असां खाईंदासीं शीअं कोन हा ही तो हुयो आज़माइश इम्तिहान साईं ॾेखारियो पियो त दस्तगीर चाहे दस्तगीर जो मुरीद छा सुभान अल्लाह ॾेखारण मक़सूद हो शीअं थोरी हा अलाए छा हो मुंहिंजा प्यारा दोस्तो फरमायूं वाइदो पूरो कर हाणे फ़कीर ईअं बि कोन निहारियो त हिननि में के मुखालिफ़ बि आया हूंदा कहिड़ा हूंदा खिलंदा मुर्शिद आयो हे मुरीदनि खे शीअं जी अॻियां ॾाढो खाराए न साईं हाज़िर वॾे पुट खे चए हल दस्तगीर सां क़ुर्बान पुट आयो ईंदे शर्त हड़प थी ॿियो आयो टियों आयो 11 हलिया विया साईं अञा पुछो शीअं आहे ज़रूरत सुभान अल्लाह कुराड़ी दस्तगीर जी मुरीदानी छा ख्याल आहे या बिस्मिल्लाह दम दस्तगीर कुर्बान साईं अञा शीअं के छा छा हवाला फ़कीर साहब हलिया मैदान में सुभान अल्लाह अर्ज़ की सोना हिकिड़ो अर्ज़ आहे फरमायूं जॾहिं पुट हलिया विया तोखे अर्ज़ यादि न आया घरवारी वई तोखे अर्ज़ यादि न आया अॼु तुंहिंजी जान ते आई आहे तोखे अर्ज़ यादि आहे क़िबला साईं बचा जे लाइ न आहे सिक हुई ॾाढी मोहबत हुई साईं ईंदो दीदार कंदासीं हुते त दरगाह ते वॾो रश आहे पर माण्हू न पहुची बि कोन ताईं सोना दिलि घुरियो त घर ईंदा दीदार थींदा हसरतूं पूरियूं थींदियूं क़ुर्बान वञा अवां जे हुकूमतां एतिरी त महलत ई कान मिली एतिरी वारी कान मिली पर हाणे त आख़िर वेंदे वेंदे महिरबानी फरमायो पंहिंजे शींहं खे चयो त हुननि खे मथां खां खाधो थी मथे खां ऐं मूंखे पेरनि खां खाए क़िबला जेस ताईं मथो ॿार हुजे चेहरो ॿार हुजे अखियूं ॿार हुजनि तुंहिंजे कामिल पीर जो दीदार सुभान अल्लाह एतिरो त मौक़ो ॾियो दीदार कनि अखियूं साईं फरमायो शींहं जीअं फ़कीर तो चाहे तीअं खाए जां फ़कीर आॾो लेटी पियो आहे मुंहिंजा प्यारा मथो हेॾे आ पेर शींहं ॾियनि शींहं आस्ता आस्ता गिड़कींदो अचे फ़कीर जूं अखियूं ॿाहिरनि बाबा मुंहिंजा पाक सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह फरमातो है तन मेरा जे चश्मा होवे ते मैं मुर्शिद वेखना रजा लूलू दे मुंडी लख लख चश्मा हिक खोला हिक कजा इतना दिठिया मैनू सबीर नावे और किथे वलो भजवा मुर्शिद दा दीदार है बहु मैनू लख करोड़ा हजा प्यारा मुसलमान भाइरो फ़कीर जो निगाह ॿाहिर दीदार कंदो रहियो मुरकंदो रहियो परवाह कान ही साईं फरमायो फ़कीर तकलीफ़ कान थी थे छा ईज़ा नाहे छा मुंहिंजा सोना न अवां जो चेहरो आ दीदारा सिक मोहब्बत में तकलीफ़ याद ही काने का अखियां वो लाला वञ बेवस लगियां सुभान अल्लाह साईं सचल सर मस्त रहमतुल्लाह अलैह
अखियां मुलाला वन बेवस लगियां है लगियां सोना तेरे नाल अखियां मुलाला वन बेवस लगियां इन अखियां दा मुल्ला महंगा साईं तो ले कामल मासुरतियां रतियां बोला ला बन बेवस लगियां है साईं सजलो इन अखियां दी है चाल अजब हुण मैं इना रमज़ान विच रखियां मुला ला बन बेवस लगियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे गौसिया, उलमाए अहले सुन्नत हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद आलम नईमी साहब। प्यारा मुसलमान भाईरो जै वक्त में फकीर ये लफ्ज गालाया सुनो अवां जे मोहब्बत में का तकलीफ याद ना है पान शीं ता लही प्या फरमायूं शीं हेड़ा फकीर ज़ाया थोड़ी कबा हे मोहब्बती फकीर साल जियरा रहन असा सिर्फ इम्तिहान वरतो आ छा ख्याल आ फकीर मुझा वापस कर हिय जो फूंगारो हया यारा पुट ऐ माओ पी बई सभई बाहर आया अल्लाह अल्लाह मुझे सुने बादशाह पीर दे निहारे सभई मुर्कन था अचण वारन के चवन था दिसो असा अग में नारो हयो हो त मुझे पीर जड़ो कहजो पीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा दर खोड़ मगर दस्तगीर नवा। मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह फरमायो तो मीरा मुर्शिद मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लग लतीफ जे हर बाजी दे पेर वो औलाद अली शेर कर को मेहर मुरीद ते मीरा मुर्शिद मदद कर दाह सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी हुसैनी हादी वो बादशाह बगदादी करका मेरा मुरीद ते। प्यारा मुसलमान भाईरो हजरत गौसल आजम दस्तगीर रज़ी अल्लाह तआला अन्हु महबूबन जो बचलान हाने फरमान था करारा मुरीद छा खपई सोना तुझी खिदमत तुझो दीदार क्या मजे हाणे तोसां गॾु हुजां साईं फरमायो थी वियो कुराड़ी तोखे छा खपे मुंहिंजा साईं मूंखे अम्मा खातून जन्नत जो दीदार करा साम्हूं कमरो घर आ फरमायूं माई साहबा उन कमरे में त हल कमरे में वञे त अम्मा खातून जन्नत जा दीदार थी विया। सुभान अल्लाह। प्यारा मुसलमान भाईरो हे मुझे महबूब जे बचन जो शान आ त संदन शान चाहूंदो। सुभान अल्लाह। माई साहबा पंहिंजे घर वारे खे चयो ॾाढा वसीम हा आहे ॻाल्हि याद ॾाढा वसीम हा वसीम जी माना जंहिंजे ॾिसण सां ढोई नथी। सुभान अल्लाह। घर वारे चयो अञा अॻिते हल ॾाढा जसीम बि हा। सुभान अल्लाह। जसीम भी हा जसीम उनखे चइबो आहे जंहिं जहिड़ो को हसीन हुजे। सुभान अल्लाह। जे अॻिते जमील जमील चइबो आहे अरबी में उनखे जंहिंजो खानदान भलो हुजे। सुभान अल्लाह। जंहिंजो नसब हसब सभु सुभान अल्लाह बेमिसाल हुजे सोनो खानदान वारो जवान हुजे त मुंहिंजे महबूब अलैहि सलातो सलाम फरमायो त ऐ दुनिया वारो
मुझे नसब में ॾाॾाणे नानाणे सब पाक हिन सब पाक पुश्तवन पाक रहमन असां जे सिलसिले में को मुशरिक गुजरियो को पलीत गुजरियो ही ना है आला हजरत फरमायो तेरे खुल्क को हक ने अजीम कहा तेरी खिल्क को हक ने जमील कहा कोई तुझसा हुआ है न होगा शहा कोई तुझसा हुआ है न होगा शहा मुझे तेरी हुस्न अदा की कसम मुझे हाल के हुस्न अदा की कसम प्यारा मुसलमान भाईरो तमो अर्ज पे कयो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सजो खानदान पाक आ के में मुशरिक बुत परस्त कोने आजर बुत परस्त हुयो नमरूद जो वजीर हुयो इन्हीं जे ला करे मुझा प्यारा दोस्तो साईं जो बाबो नथो थी सके चाचो जरूर आ पालियो उन्ना इन जे करे रब चाचो पी जे मकाम ते हुंदो आ अल्लाह सी फरमायो आदर इब्राहिम जो पिया मना चाचे जे मकाम ते आ अरबी में चाचे खे बाबो चवंदा इन जे करे वरन इब्राहिम अलैहि सलाम जे बाबे जो नालो हजरत तारख आहे जेको मुसलमान हुयो तौहीद ते हुन जो ईमान हुयो हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो बाबो ओ हिन नमरूद ख्वाब ॾिठो आधी रात जो शिरक भरे उथी वेही रहियो आदर के घुराई जो साईं जो चाचो हो इतां ॻाल्हि हली चाचो हो घुराए वरते निंड मां उथारे आयो आदर चई आए आदर एड़ो मूं ख्वाब ॾिठो आ ॾाढो मूंखे डप थियो आ ख़ौफ थियो आ तख्त मुंहिंजो लुॾे थो खैर ताए नमरूद केड़ो ख्वाब तू हेला तो खुदाई जी दावा करे वेठो तोखे केड़ो फिक्र की गाल सची आ पर ख्वाब ॾाढो गरो मूं ॾिठो आ आसमान अव्वल ते अहिड़ो सितारो उभरी आयो आ जंहिंजी रोशनी सॼे जहान खे कंट्रोल कयो आ मुंहिंजे तख्त खे बि वेढ़े छॾियो अथई ऐं यादुर जल्दी कर वञ जेके जादूगर आहिनि असांजे दरबार जा जेके नुजूमी आहिनि हिसाब किताब करण वारा उन्हनि खे उथारे वठी आ सुबह सुबह जो टाइम आदर उठो फिलाने के सद कया ओ फिलाना नुजूम जा माहिर ओ फिलाना जादूगर ओ फिलाना हिसाब किताब करण वारा अब्जद जा माहिर सितारुनि जा माहिर हलियो अचो अवां खे एमरजेंसी में नमरूद घुरायो आ अवां खे हमेशा हुन तनख़्वाहूं ॾिनियूं आहिनि खाधा पीता कपड़ा गंदी अवां जो फ्री आ अॼु इम्तिहान आ अचो अचो नमरूद हिकिड़ो अहिड़ो अजीब ख्वाब ॾिठो आ उन जी तव्हां खे ताबीर करणी नुजूमी हिसाब किताब करने वाला ओ नमरूद जे दरबार में आया ख्वाब बुधाऊं तो सभिनी खे आंगलियूं नंदे अची वयूं नमरूद चयो ॻाल्हायो छो कोन था ॻाल्हाईंदासीं पर असांखे थोरो आदर सां मिल वञे थोरी महिनत ॾे पोइ असां तोखे ख्वाब ॿुधाईंदासीं तोखे हिन जो मतिलबु ताबीर ॿुधाईंदासीं आदर खे इशारो कयो त तूं ॿाहिरि हली आ आदर खे ॿाहिरि वठी आ चवण लॻा ओ आदर ओ नमरूद जा बा वज़ीर ॻाल्हि ही आ जेकॾहिं नमरूद खे ताबीर ॿुधाईंदासीं न भागो हाणे निंड मां उथियो आ सिरक खाई उथियो आ डप मां थरके पियो मतां असांखे माराए छॾे तोखां पुछूं था असांजे जान जी ज़मानत ॾे त पोइ सचो ताबीर कयूंसि थोरो होश में अचे ॾींहुं थिए हींअर हो जोश में लॻो पियो आहे होश में ई कोन्हे हाज़िर चयो पहिरीं मूंखे ॿुधायो ॻाल्हि ही आ आदर अल्लाह जो एक नबी दुनिया जे तख्ते ते अची रहियो आ खुदा जो सच्चो नबी आ अल्लाह पाक उनखे वॾी ताक़त अता फरमाईंदो जेको नमरूद सां जंग कंदो नमरूद खे मारे भॼाईंदो नमरूदन खे ख़त्म कंदो हिन सॉरी हिन पटीअ ते हिन तख्ते ते रुगो इहो आवाज़ हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह जिक्र खुल खुदा जबानो ला इलाहा
इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह के घुरन था मान अमीरी के घुरन था शान फकीरी के घुरन था शान फकीरी पर मुखे दात खपे तुझे जिक्र दिलोनी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐ आदर जान दमादम मस्त कलंदर थियण वारो सुभान अल्लाह वहां तो जी मर्जी आ चो त नमरूद खे ॿुधायूं चओ त पोइ हेॾा होॾा करे छॾियूं था बि चिन्ह न हाल चिठी करियो त हू पंहिंजे लाइ बंदोबस्त करे सघे। अना ख़बरी में अची मथां हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम नाज़िल थिए त पोइ ॿुधाए को मसलो आऊं चवांसि तो वेठो आया निमरूद खे चवण लगा खुदाई जी ना हक दावा करण वारा अल्लाह पाक तो सा मरजी पियो आ तो जी दसी के ढील ॾिनाई तू समझी कोन सघे तोखे सबक सिखाइण जे लाइ रब पंहिंजे पैगंबर खे पैदा करे रहियो आ जेको आखिर ज़मान नबी मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वॾो ॾाॾो आ। इब्राहिम अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते अचण वारो आ अचण वारो आ या अची वियो आहे जो अम्मा जे बतन में त अची वियो आहे पंहिंजे जीजल अम्मा जे बतन में अची वियो आहे हो अची वियो आहे आदर छा थींदो आदर चवण लॻो हीअं था कयूं अॼु खां पोइ जल्लाद कासाई पुलिस फौज वग़ैरह जेके असांजे एजेंसियुनि जा माण्हू सभिनी खे पखेड़ था छॾियूं ॻोठनि में शहरनि में जिते पुट ॼमे क़तल कराए छॾी धीअ ॼमे छॾी आयो आहे मां जे पेट में ज़रूर दुनिया में ईंदो ख़त्म थी वेंदो किथे न किथे कंहिंजे हथ चढ़ंदो मगर हिननि खे ख़बर कान ही त फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे फानूस बन के जिसकी हिफाजत हवा करे वो शम्मा कौन बुझाए जिसकी हिफाजत खुदा करे। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह हक चारे दम दस नारे हैदरी प्यारा मुसलमान भाइरो भिटाई साहब फरमायो त सर में पखी हिकिड़ो मथस मारी लख जे रब जी अथस रख त सर में घुमे सर हो। सुभान अल्लाह आदर सलाह तो सुठी ॾिनी आहे फौज सिपाही सब पखेड़ जी पिया शहरनि में ॻोठनि में काहे जिते पुट पियो ॼमे त नाहक क़तल 70,000 पुट क़तल थी किन लख भी लिखो न जालिम जे नाहक हुकूमत बेकसूर बचड़ा कुछ जी मगर जेके रब रखे उनके केर चखे। सुभान अल्लाह बार कुछ दिन पिया सुबह शाम रिपोर्ट पे उठे ॾियो ख़बर उन बार जी खत्म थियो या न आए नजूमी पिया चवन उन ताईं अञा तुंहिंजा माण्हू कोन पैदा हाणे करीब आ दुनिया ते अचण वारो आ। मुंहिंजा प्यारा दोस्तो पहिरों सख़्त थी वियो कानून में सख्ती अची वई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा थी फरमाए मुखे त आसार बि नमूदार कोन हा त को मुखे अल्लाह पाक बच्चो अता फरमायो आ
के महसूस भी कोन थियो थे हिकड़ो दफो बुतन खां बुत खाने खां गुजरियस सिर्फ गुजरियस त अंदर रुगो ठाकोड़ो थियो बुत हिक ॿिनि ते किरी सुभान अल्लाह इब्राहिम जे जलाल जो ॾिसाऊं हिक ॿिए ते किरी पिया मां ख़ौफ ज़दा थी वियुसि जॾहिं उहे ॾींहं आया कन में आवाज़ आयो फिलानी बसरे ऐं कूफे जे विच में हिकड़ो जबल आहे उन जबल जी गार में हजरत सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जन्म वरतो अमर के हुक्म थियो आहे फिलानी गार में हली आ फिलानी गार में आई आ सरतूं पुछन थियूं सहेलियूं पुछन थियूं ओ अदी केॾां पई वञे चवण लॻी त मूंखे काठियूं खणियूं आहिनि काठियूं करे थी अचां फिलाने जबल वटि काठियूं घणियूं आहिनि मां उहे करे अचां थी तोड़ पाणीअ जे वास्ते जंहिं वक़्त में चीचल अम्मा रब जे खलील नबीअ जी उन गार में पहती आ उते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम खे जन्म ॾिनाई सुभान अल्लाह नमरूद जे तारे खे ॾिठो जॾहिं तारो गार में आयो त जबल जे मथां मुस्तफा अलैहिस्सलाम जे नूर जूं लाइटूं पयूं सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम जे पेशानी में मदीने जे साईं जो नूर पे चिमकियो हीअं जो ॿाहिरि आया सॼे जबल में चिमकाट थी खणी नेण खुमार मां जानाद कयाऊं नजर त सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं ताइब थिया मुंहिंजो देखींदे दिल भर पोइ झको थियो न जोहर मुंहिंजे जान बजे त जमाल सी सुभान अल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम पैदा थिया अम्मा जी जरे चेहरे ते नजर पई हाय हाय जी जल मां कॾहिं हेॾे निहारे त मथां सुभान अल्लाह जलाद पहची न कॾहिं इब्राहिम अलैहिस्सलाम जे निहारे छा थी हारन जहिड़ो बचड़ो त आयो आहे चंड जहिड़ो सुहिणो त आयो आहे पर हिन ज़ालिम खां जॾहिं बचे जलाद घुमन पिया पर जे हिन ज़ालिम खां थी बचायां त हिते शींहं पिया घुमन बगर पिया घुमन कई जानवर पिया घुमन मुझे बचड़े खे खाई वेंदा अल्लाह अल्लाह बच्चे जो दुख पुछणो आहे त अम्मा खां पुछ बाबे खां पुछ दिले ना शाद का गम कोई दिले ना शाद ही जाने गमे औलाद कोई साहिबे औलाद ही जाने बचड़न जो गम पुछणो आहे त मुझे सोने हुसैन खां पुछ करबला जे मैदान में साईं सब्र जो जबल बणजी वियो पहाड़ बणजी वियो परादा पी आयो पंहिंजे दिलनि ते हथ रखो अवां बि बचड़े वाल आयो सोने हुसैन साईं सब्र जी हद करे छॾी सब्र कयाऊं पर के अहिड़ा मरहला आया सोने अली अकबर इजाज़त वरती बाबा इजाज़त ॾे त मां करबला जे मैदान में वञा पुट तू रसूलुल्लाह जी तस्वीर अली अकबर तू हिते वे तोखे ॾिसूं था त मदीने जे साईं जूं सिकूं थियूं लहन पुट मां नथो चाहियां करबला जे मैदान में ज़ालिम तोखे तीर हणन पुट मां नथो चाहियां तोखे तलवारूं लॻन मां नथो चाहियां त मदीने जे साईं जे तस्वीर जी बेअदबी कर पुट तोखे जात नाहे हजरत इमाम अली अकबर अर्ज़ तो करे मुंहिंजा बाबा दुनिया छा चवंदी पोढ़ो बाबो तलवार खणी निकितो आ बाबा अली अकबर अवां घर वेठे घर वेठा बाबे पोड़े खे अवां करबला में मोकिलियो मुंहिंजा सोना मुनाफ़िक छा चवंदा सोना ये यज़ीदी खिलंदा मुझे पाक हुसैन फरमायो पुट हलिया रब जी रज़ा ते ॿई राज़ी आहियूं भाकर पाए पान फरमायो मां हुसैन साईं त अॼु पुण खड़ियल सजण पंहिंजा सारिया गलनि तां ॻोढ़नि जूं अॼु बूंदूं बस न कनि संदीस कपरियल अॼु लोक ॾिठे ही न लहे भाकर जो पाताऊं हजरत अली अकबर रुनू इमाम हुसैन साईं बुझो पुट मूं मना पे कई साॻी ॻाल्हि थी करबला जा तीर ॾिसी घबराइजी वियो नेज़ा भाला ॾिसी रोई ॾिनो अथई न बाबा
तीरन तलवारन जी मुखे परवाह ना है। हैदर जो पाक खून असांजे रगुन में आ, तुझो पाक खून असांजे जिस्म में आ बाबा। मां उन अली सो फोटो आया जो जभी नारा लगाता था तो खैबर तोड़ देता था, हुक्म करता था दरिया को तो रास्ता छोड़ देता था। अरे तू अली से लड़ सके तेरा गलत अंदाज है, तू कुफ्र की बदी है, मेरा अली इस्लाम का बाज है। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे हैदरी, नारे गौसिया। प्यारा मुसलमान भाइयों, बाबे हुसैन से पुछो पुट रूहण जो सबब चाहे। ओ मुझा बाबा जने मदीने का निकता सी, अदी सुगरा बीमार हुई, बुखार हुयो, अवा मोकलाए बाहर निकता, मुखे सद कहीं अदा अली अकबर वञो पिया पर बाबे खे जल्दी मोटाए जो, सकीना जल्दी मोटाए जो, अली असगर खे जल्दी मोटाए जो। बाबा हिते त मंजर ही बियो आ, हिते त अजीब नज़ारो आ, जेको वञे पियो वापस नथो मोटे। सोचा चो अब्बास अलमदार केड़े हाल में आ, ओन मोहम्मद ओन केड़े हाल में हल, अदा अली असगर केड़े हाल में आ, अमादा कासिम केड़े हाल में आ। बाबा जी सुगरा याद कंदी हुंदी, अखिन मां गोड़ा वाईंदी हुंदी, पुछाऊं कंदी हुंदी त मुदू मोटी दुनिया में अचन पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। साॻिया मोहरम सगोरा आया पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। यकी मारुन कई मोकिलानी, छॾे वतन करे विया बेगानी, क्यों छॾे वतन करे विया बेगानी। ओ आंदो पैगाम भेनर पखियुनि पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। नकी आयो नियापो सने हो, कया सूरन संदो हाल के हो, कया सूरन संदो हाल के हो। साॻिया सिज पिया उभरन लहल पर अबाणो अञा कोन आया, अबाणो अञा कोन आया। प्यारा मुसलमान भाइरो, हजरत इमाम अली अकबर बिल आखिर जात वठी करबला जे मैदान में आयो। मां तव्हांखे मिसाल पियो ॾियां, बाबे खां पुछो त पुट जी जुदाई छा आहे, अम्मा का पुछो तो पुटन जा धीरुन जा सदमा छा हूंदा आहिनि। हजरत इमाम अली अकबर खे तीर लगा, साईं बहादुरी जो मुजाहिरो करे कई यजीदी जहन्नम में पहुंचाया। आखिर गरजी सभिनी मुझे सुने हुसैन जे लाल ते तीरन जी बारिश कई। परे परे का नेज़ा आया, भाला आया, पर हिकिड़े ज़ाल में अहिड़ो तीर निशानू कयो जो साईं के सीने में लगो, पुठी मुबारक खां आर पार थी वियो। गोले ता इमाम अली अकबर हेठ आयो, सद कई बाबा हुसैन नाने जी तस्वीर के संभाल, अली अकबर के संभाल। अल्लाह अल्लाह मुझे सुने हुसैन खेमे जे अॻियां वेठा, फरमायूं हाय किस्मत अज त अली अकबर भी साथ छॾे वियो, अज अली अकबर भी छॾे वियो, जबा अब्बास अलमदार छॾे वियो, सभई छॾे विया। मुझो बचड़ो 18 सालन जो अली अकबर भी छॾे वियो। हवाउनि जे झोलनि में आवाज़ हो, कॾहिं मुझो सोनू हुसैन हेॾा वञे, कॾहिं हेॾा वञे। आसमान ने निहारे अर्ज की, मुझा मौला तेरा दर्द मेरा दरमा, तेरा गम मेरी खुशी है, मुझे दर्द देने वाले तेरी बंदा परवरी है, मुझे दर्द देने वाले
तेरी बंदा परवरी है। आखिर पंजे जवान बचड़े जे मथों अची बीठा। इमाम अली अकबर जो मथो मुबारक जमीन ते आ। सोने हुसैन मथो खणी पंहिंजे हंज में रखी फरमायूं सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए। सर तो उठाओ खाक से रुखसार भर गए। बा हसरता हुसैन को बेआस कर गए। अली अकबर अजा हाल ओरना अञा राज बयान करणा अञा कुछ गालियूं करियूं। पुट अकेलो छॾे वई अञा नसीहतूं करियूं हुयूं। पुट हिक ॿिए में वेहणो हो ॻाल्हाइणो हुयो हिन काफ़िले जे बारे में सोचणो हो। लाला मुंहिंजी दर्द वंदी दिल रो न घणो जे अचनि नथा तो पोइ मां छा कयां। प्यारा मुसलमान भाइरो औलाद जो सदमो माउ पीउ खां पुछी ॾिसो। औलादनि जा फट ज़ख्म माउ पीउ खां पुछी ॾिसो। सोनो हुसैन जबल हो सब्र जो पर के अहिड़ा वाक़िया आया जिन साईं खे बि लोॾे छॾियो। औलाद जे सदमन लोॾायो। मुंहिंजा प्यारा दोस्तो इब्राहिम अलैहिस्सलाम जी अम्मा कॾहिं बच्चे ॾिठी निहारे कॾहिं दुश्मन ॾे निहारे। हाणे छा थींदो मुंहिंजा प्यारा दोस्तो। हिकिड़ी वार तयार कई पत्थर रखनि पंहिंजे मासूम शहज़ादे चंड खां ज़ोर सोने जंहिंजे पेशानी में अरबी जाम जो नूर नमूदार हो उन्हनि पत्थर में सुम्हारे हिन पासे पत्थर ॾेई को जानवर ॾिसे न का शइ अंदर न वञे। जल्दी जल्दी मोटी त मतां शक न पए। मतां सरजूं सहेलियूं पुछनि देर छाजी लॻी। ॿ टे काठियूं खणी कुल्हे ते रखी घर रात जो आई पर तबियत में मज़ो न आहे। अॼूं पुछनि मासियूं पुछनि छा थियो अदी अॼु अखियुनि जा ॻोढ़ा नथा सुकनि। अॼु मानी नथी खाए अॼु पाणी नथी पीए अॼु तबियत में मज़ो न आहे। पाण न्यारे फरमायो आयल बारो चो ओ सजण मूंखे यादि पियो है जी जल को यारो सजण मूंखे यादि पियो ओ पुनल मूंखे यादि पियो। खणदुस पेर पुनल जो हलामियो ओ लतन मंझलियो ओ लतन मंझलियो आयल बारो चो सजण मूंखे यादि पियो है जी जल को यारो सजण मूंखे यादि पियो। निंड कीअं बचड़े जो ख्याल थोरो सुम्हे वरी शर्क खाए उठी वेही रहे। मुंहिंजे बचड़े वटि शींहुं आयो हूंदो फिलानू जानवर आयो हूंदो कॾहिं थी सुबुह थिए त वरी काठियुनि जे बहाने बचड़े खे ॾिसी अचां। सुबुह थी जी जलम्मा चयो त मां काठियूं करे अचां। डिॼंदी ख़ौफ़ में पेर खणंदी अचे अलाए छा हाल थियो हूंदो। मुंहिंजा प्यारा दोस्तो वेझड़ो अचे बब्बर शींहुं जबल जे इर्दो गिर्द पहिरो पियो डिॼी वई। इन शींहुं कमु पूरो करे छॾियो हूंदो पर जॾहिं बीबी साहिबा पइती आहे शींहुं पुछ लुटकाए कदमनि में वेही रहियो। सुभान अल्लाह। अंदर वई तकड़ी तकड़ी ॾिसे त सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जे वात मुबारक में आंगूठो आहे उन आंगूठे खे चूसे रहिया। सुभान अल्लाह। मुंहिंजा नूरे नज़र कुर्बान वञा अंगूठो ॿाहिरि कर त मां तोखे पंहिंजी पाक ठन प्यारियां। ये जो आंगूठो कजऊं त आंगूठे मजा माखी पई वहे। सुभान अल्लाह। माखी पई निकरे वरी इब्राहिम अलैहिस्सलाम ही आंगन मुबारक वधी तो उन खीर पियो वहे। हाणे ॿार जमंदा आंगूठा चूसींदा। अॻ में इहो रवाज रस्म कोन हो। अॻ में ॿार कंहिं बि आंगूठो न धातो। इब्राहिम अलैहिस्सलाम खां बाद ॿारनि में बि इहो रस्म रवाज। सुभान अल्लाह।
खतनो अग में कौन हो इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आ मुझा प्यारा दोस्तों औरतूं कनन में अग में हे पंहिंजो वालियूं ज़ेवर कोन विझंदियूं हुयूं हज़रत बीबी सारा हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी ज़ौजाए मोहतरमा अग में हे कन छिदाया अग में मुझा प्यारा हिननि कनन में पान ज़ेवर पातो उन्हनि खां बाद अम्मा जो तरीक़ो सभिनी औरतुनि में राइज थी वियो हाणे हलंदो पियो अचे अॻ में इहा रस्म ऐं रवाज कोन हुआ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो ऐं जेका क़ुर्बानी थींदी अरबा वारे ॾींहुं ख़मीस वारे ॾींहुं इहा बि हज़रत इब्राहिम जी सुन्नत अॻ में कान्हे सुभान अल्लाह अॻ में कान हुई बहरहाल जीजल अम्मा जो आई पाण सीने सां लॻाए सीना सां लॻाए जो पाक खीर मुबारक प्यारियूं ओ मुझा प्यारा दोस्तो वरी अल्लाह जे हवाले कॾहिं हेॾे निहारे कॾहिं शींहं ॾे निहारे कॾहिं फौज जो तसवर अची वञे बादशाह नमरूद जो पर आवाज आयो इब्राहिम जी अम्मा फिक्री न कर ही त जबल आ असां टहकंदड़ बाहे में तुंहिंजे बचड़े जी हिफ़ाज़त 7 ॾींहं आराम हूंदो पर इब्राहिम जे वार खे बि बाहे कान छॾी असां वेठा फल्लाहु खैरुन हाफिज़ा व हुवा अरहमुर राहिमीन अल्लाहु हफीजुल लतीफुल कदीमुल अज़लियुल हय्युल कय्यूमुल ला यनाम तू फिक्री न कर मां रब नमरूद के ताकत ही कहने का नमरूद जे जादूगर के ताकत ही कहने का जो इब्राहिम जे वार के भी नुकसान दे सगन जेडो तुझो ना हम जब ओडी मंगा रे थंबे रे थोड़ी छपर तो छा हम कुजाड़ो कहां मिलई मालूम तो नारे तकबीर नाराए रिसालत नाराए तहकीक नाराए हैदरी नाराए गौसिया उलमाए अहले सुन्नत प्यारा मुसलमान भाइरो इंशाअल्लाहुल अजीज जिते असां हाणे वाक़ियो छॾियो आहे इतां खां अॻिते 20 ज़ुल्हज हे बुहार में प्रोग्राम आहे उते मुंहिंजो ख़िताब आहे उनमें मौज़ूई सैयदना इब्राहिम अलैहिस्सलाम जो ॾिनो वियो आहे सैयदना इस्माइल अलैहिस्सलाम उन सां गॾु ॿियो बि ज़िक्र थींदो अल्लाह वारे जो उर्स बि आहे तव्हांखे उनजी दावत आहे हितां खां अॻिते इंशाअल्लाह उते बयानु थींदो अल्लाह ताला जी ज़ात मुंहिंजी हाज़िरी अवांजी हाज़िरी क़बूल फरमाए ही हज जा ॾिहाड़ा आहिनि बल्कि अॼु हज जी रात आहे सुभाणे हज थींदो दुआ कयो रब असांखे बि सफ़र नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हांखे बि हज जी सूरत में या उम्रे जी सूरत में इहो सफ़र नसीब फरमाए खुदा पाक साल असां के घुराए मदीनो मक्को पाक ॾेखारे ऐं अल्लाह से असां के 5 वक्त नमाज पढ़ण जी तौफीक अता फरमाए मस्जिदूं आबाद कयो मदरसन सां तावन कयो पंहिंजे बच्चन खे दीनी तालीम ॾियारियो कुरान पढ़ायो मुंहिंजा प्यारा मुंहिंजे हबीब फरमायो मुंहिंजी उम्मत जा भला माण्हू उहे आहिनि खैरुकुम मन तअल्लमल कुरान वअल्लमहू उहे माण्हू भला जेके कुरान पढ़नि था कुरान पढ़ाइनि था ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो मस्जिदूं आबाद कयो पंहिंजे बुज़ुर्गनि जो अदब एहतराम कयो अल्लाह वारनि सां अक़ीदो बढ़ायो अल्लाह वारनि सां अक़ीदत रखो ख़ुदा वारनि सां निस्बतूं क़ाइमु कयो अल्लाह कंदो तव्हांजे ईमान खे लहर न को लोॾो तव्हांजे अक़ीदे खे लहर न को लोॾो दस्तगीर जे सदके ख़ुदा ॿिन्ही जहाननि में असांजा बेड़ा पार फरमाईंदो ख़ुदा पाक दस्तगीर जे बचड़नि जे हिन बस्ती खे आबाद ऐं शाद रखे हिन सरज़मीन खे आबाद रखे साईं जे बचड़नि जे सदके अल्लाह ताला जी ज़ात शाल पसगिरदाई खे जितां जितां तव्हां आया हो ख़ुदा अवां खे अवां जे ॻोठनि खे आबाद शाद रखे अल्लाह तबारक व तआला तव्हां जे रिज़्क़ रोज़ी में वाद फरमाए अवां खे शिफ़ाऊं अता फरमाए अल्लाह साईं सैयद सादात ज़ात जे दावत जे सदके उन्हनि जे तॾे ते कणा खाधा उन्हनि करण जे सदके चल ॿिन्ही जहाननि में लजपाल रब लज रखे मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब शाल असां खे हज कराए हज वॾी सादत आहे उमरो वॾी सादत आहे बैतुल्लाह शरीफ क़यामत जे ॾींहुं ख़ुदा जे दरबार में हाज़िर थींदो अल्लाह जा मलाइक वठण ईंदा पोइ काबो अर्ज़ कंदो मौला मूंखे अचण में कोई एतिराज़ कोन्हे मां अचां थो पर पंहिंजे मलाइकनि खे चयो त मूंखे अॻु में मदीनो घुमाए मां मदीनो ॾिसां महबूब जे दरबार जी हाज़िरी ॾियां
पोइ अवां ॾे अचां थो जॾहिं मदीनो ॾिसंदो मदीने जे साईं जी हाज़िरी ॾींदो पोइ अल्लाह जा महबूब फरमाईंदा काबा क़यामत क़ाइम थी रही आहे मुंहिंजे उम्मत जे लाइ छा सोचियो आहे उन्हनि तोखे तवाफ़ सां सिंगारियो गिलाफ ॾेई तोखे सिंगारियो हिन साल बि जेको काबे खे गिलाफ पियो ॾिनो वञे सो 50 करोड़ पाकिस्तानी क़ीमत जो आहे शानदार गिलाफा काबतुल्लाह शरीफ ते चाढ़ियो वेंदो हो मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो मदीने जा साईं फरमाईंदा हेॾी तोखे इज़त मुंहिंजी उम्मत ॾिनी खुदा जे सजदनि सां तोखे सिंगारियो क़यामत जे ॾींहुं छा किरदार अदा कंदे अर्ज़ कंदो मुंहिंजा महबूब उहे हाजी सगोरा उहे साईं कलहाज साईं हबीबुल्लाह शाह वारा जेके असां वटि आया उन्हनि जी त बख़्शिश कराइण लाज़िम आहे सिफारिश लाज़िम आहे पर उथल ऐं भर पासे जा उहे मुस्लमान जेके अची चुका निकिरी चुका सफ़र कए चुका वाट ते गुज़ारे विया उन्हनि खे बख़्शराइण वाह ऐ मुंहिंजा साईं पोइ उहे माण्हू जेके ग़रीब हा जिन वटि ॾोकड़ कोन हा पैसा कोन हा पर जॾहिं हाजिन खे ॾिसंदा हा उमिरि वारनि खे ॾिसंदा हा रोई भरींदा हा चवंदा हा मुंहिंजा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में मुझो मौत थे मदीने में मुझो मौत थे मदीने में नबवी हरम दर में मुझो पढ़न जनाजो पोए जन्नतुल बकिया में मदफून कन जनाजो झिड़ी पियो चाहे जो को अमल नाहे कमजोर मुँह कमीने में कमजोर मुँह कमीने में मुझा अल्लाह साईं मुझो अर्ज़ ही अघाई यार जो सीने में जो मौत थे मदीने में मुझा महबूब ये शिकायत भली न अची सघिया पर इन सिक मोहब्बत जे सदके इन्हनि खे बि बख़्शराइण मां काबतुल्लाह शरीफ जो सुभान अल्लाह नसीब फरमाए खुदा पाक पाक अवां सां सभिनी खे ईंदड़ ईद नसीब फरमाए ईंदड़ ईद जूं ख़ुशियूं नसीब फरमाए अल्लाह से असां तव्हांखे मके मदीने जी हाज़िरी नसीब फरमाए ही हिकिड़ो ऐलान ॿुधंदा अल्लाह जे प्यारे बाने हज़रत क़िबला साईं हज़रत साईं सोना साईं रहमतुल्लाह अलैह जिन जो सालियानो मुर्स मुबारक हर साल थींदो आहे तक़रीबन अख़बारुनि में पर टेलीविज़न ते पटियूं हलंदियूं आहिनि एफएम ते भी जेको आहे सो ऐलान हलंदा आहिनि तव्हांखे बि इतला थो कजे त इन मुबारक मौक़े ते इहो प्रोग्राम तक़रीबन 2-3 नवंबर इंशाअल्लाह मशहूर जगह कंडियारे शरीफ में मुनक़िद थी रहियो आहे मज़ीद साईं जा फ़क़ीर अवां जी इलाइक़नि में मौजूद आहिनि उन्हनि सां तव्हां राबितो कंदा को बस या ॿियो को सवारी जो थींदो नमूनो उन्हनि जे तावन सां तव्हांखे सभु ख़बर पवंदी रब मुंहिंजी हाज़िरी अवां जी हाज़िरी क़बूल फरमाए दस्तगीर जी हिन पाक गादी जे सदके ख़ुदा बेड़ा पार फरमाए या नबी